ख़बर शामिल कंदासीं। स्वीडन में पेश आयल बेहुरमती वारे वाक़े ख़िलाफ़ सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में मुज़ाहिरा ऐं रैलियूं कढियूं वयूं। कराची, हैदराबाद, सखर, जैकबाबाद, लाड़काणो, खैरपुर, उमरकोट, मिठी, मीरपुर, माथेलो, दादू, सेवण ऐं ॿियनि शहरनि में सियासी समाजी तंज़ीमुनि, शहरनि ऐं वापारियुनि पारां एहतजाजी रैलियूं कढियूं वयूं। शहरनि पारां स्वीडन सां सिफ़ारती लाॻापा ख़त्म करण जो मुतालबो कयो वियो आहे। स्वीडन में क़ुरान पाक जी बेहुरमती वारे वाक़े ख़िलाफ़ सिंध समेत समूरो मुल्क सरापा एहतजाज बणियल आहे। कराची समेत सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में मुज़ाहिरा करे रैलियूं कढी स्वीडन वाक़े ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। हैदराबाद, मचियारी, बदीन, सिजावल, ठट्टो, चूहड़ जमाली, झोल, कड़ियो गांवर, नूरियाबाद, उदेरोलाल, सेवण, शाहपुर चाकर ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं कढी अॻुवाणनि पारां स्वीडन सां सिफ़ारती लाॻा ख़त्म करे उन जे शयुनि जो बाइकाट करण जो मुतालबो कयो। लाड़काणे में जमायत इस्लामी तरफ़ां काशिफ सईद शेख, मोहम्मद आशिक धामरा ऐं ॿियनि जी अॻुवाणी में स्वीडन में क़ुरान पाक जी बेहुरमती ख़िलाफ़ ज़ुल्फ़कार बाग खां जिनाह बाग ताईं रैली कढी धरणो हंयो वियो। सखर में जमियत उलमा इस्लाम सिटी ऐं तालके न्यू सखर पारां मदरसे मंज़िलगाह खां प्रेस क्लब सखर ताईं क़ुरान पाक जी बेहुरमती वारे वाक़े ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। खैरपुर में डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन पारां स्वीडन वाक़े ख़िलाफ़ जाफ़र अली शाह ऐं ॿियनि जी अॻुवाणी में अदालती कार्रवाई जो बाइकाट करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कश्मीर में स्वीडन वाक़े ख़िलाफ़ नून लीग, शहरी एक्शन कमेटी ऐं हिंदू बिरादरी पारां राणा गफ़ार अली, प्रीतम डहर, मुकेश कुमार केसवाणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उबावड़े में जमायत इस्लामी जे सदते स्वीडन वाक़े ख़िलाफ़ मौलाना मोहम्मद यूसुफ मज़ारी, अकबर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मदरसा दारुल उलूम खां मुख्य चौक ताईं रैली कढी वई। मदेजी में स्वीडन में क़ुरान पाक जी बेहुरमती ख़िलाफ़ जमायत इस्लामी जे कारकुननि पारां मौलवी अब्दुल अज़ीज़ भुट्टो, अब्दुल रहमान मंगरियो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी वई। ठुल में जमायत इस्लामी तरफ़ां अब्दुल हफ़ीज़ बजाराणी, इमदादुल्ला ऐं ॿियनि जी अॻुवाणी में स्वीडन वाक़े ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो धरणो हणी नारेबाज़ी कई वई। पने आकिल में JUI पारां मौलाना गुलामला हालेजवी जी अॻुवाणी में स्वीडन वाक़े ख़िलाफ़ रैली कढी वई। ठहरी मीरवा में बार जे वकीलनि पारां क़ुरान पाक जी बेहुरमती ख़िलाफ़ महताब शर, नदीम, यासीन ख़ासखेली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नएं देरे में TLP जे सदते स्वीडन वाक़े ख़िलाफ़ मौलाना अब्दुल्ला हुसैनी, मौलाना असदुल्ला भुट्टो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में बाबे ज़ुल्फ़कार खां प्रेस क्लब ताईं रैली कढी स्वीडन वाक़े ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। टंडे मस्ती में सैयद सालेह मोहम्मद शाह जी अॻुवाणी में स्वीडन में पाक किताब जी बेहुरमती वारे वाक़े ख़िलाफ़ रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। सालेह पट में JUI पारां स्वीडन में क़ुरान पाक जी बेहुरमती ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। हिंगोरजा में मुख़्तलिफ़ मज़हबी जमायतुनि पारां दरगाह निबंदो शाह वटां हाफ़िज़ मुलाज़िम हुसैन चनो, मौलाना मोहम्मद मालिक शर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी वई। मुरीद शाख में जमायत अहले सुन्नत पारां स्वीडन में क़ुरान पाक जी बेहुरमती करण वारे वाक़े ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। रेती में जमियत उलमा इस्लाम पारां स्वीडन वाक़े ख़िलाफ़ मुख्य चौक खां रैली कढी नारेबाज़ी कई वई। वगड़ में अहले सुन्नत व जमायत तरफ़ां स्वीडन में पाक किताब जी बेहुरमती करण ख़िलाफ़ ऐं हज़रत उस्मान गनी जी शहादत वारे ॾिहाड़े जी मुनासिबत सां रैली कढी वई। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त स्वीडन में क़ुरान पाक जी बेहुरमती करे सॼी दुनिया जे मुस्लमाननि जी दिलि आज़ारी कई वई आहे। मुज़ाहिरीन चयो त क़ुरान पाक मुस्लमाननि जो मुक़दस किताब आहे जंहिंजो तक़दुस असांखे पंहिंजी जान खां बि वधीक अज़ीज़ आहे। हिननि हुकूमत खां मुतालबो कयो त फौरी तौर ते स्वीडन सां सफ़ारती लाॻापा ख़त्म करे सफ़ीर खे मुल्क नेकाली ॾिनी वञे। नारे तकबीर, नारे तकबीर।